अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे वॾे कम जी ख़बर ॾींदासीं। तव्हांजे मतिलबु दिलि जी ॻाल्हि अॼु तव्हां सां कंदासीं। यानी अब्बास गुल उडाणे जो फ़ोन नंबर दोस्त घुरनि था मूंखां, बार बार मूंखे मैसेज करे रहिया आहिनि ऐं अॼु इन जी पूरी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हीअ वीडियो सिर्फ़ु तव्हां दोस्तनि खे मैसेज आहे, तव्हां दोस्तनि जे लाइ ही कम जी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजे पते जी ॻाल्हि अॼु मां तव्हां सां कंदुसि। रोज़ानो जीअं मां तव्हांखे कंहिं न कंहिं अदाकार जो मतिलबु फ़ोन नंबर वग़ैरह डिटेल ॾींदो आहियां, ठीकु आहे दोस्तो। ऐं काफ़ी अरसे ॾींहंनि खां वठी मुंहिंजे दोस्त मैसेज करे रहिया आहिनि त अब्बास गुल उडाणे जो नंबर खपे ऐं निसार शाह जो नंबर खपे। बिल्कुलु दोस्तो, हाणे मां इन कोशिशि में आहियां तव्हांखे ॾियां त रियल नंबर ॾियां न, बाक़ी फेक नंबर त मां बि कोन ॾींदुसि। ऐं रियल नंबर में थोरो जेको आहे दोस्तो वक़्तु लॻंदो आहे, कुझु ॾींहुं जेको आहे तव्हांखे इंतज़ारु ज़रूरु करिणो पवंदो। अन क़रीब अब्बास गुल उडाणे जो फ़ोन नंबर इन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदो, शायदि खोसो वीलॉग ते। मां इन एडिटिंग में लॻो पियो आहियां, इहा पूरी डिटेल खणी करे पोइ मां चैनल ते ईंदो आहियां ऐं कूड़ी ख़बर वग़ैरह खणी न ईंदो आहियां। पको कमु करे ईंदा आहियूं जीअं तव्हां दोस्त वरी जेको आहे न रुसवा न थी वियो। ऐं काफ़ी अदाकारनि जा मां नंबर ॾेई चुको आहियां इन चैनल ते। रबन जो नंबर ॾेई चुको आहियां ऐं जेको आहे मजू सतार लाड जो ॾेई चुको आहियां। काफ़ी कमाल ख़ान जो थी वियो, जीअं काफ़ी अदाकारनि जा, ठीकु आहे न, मां नंबर इन ते ॾेई चुको आहियां। काफ़ी दोस्त अञा मुझे मैसेज करनि था आज़म मेंगल जो नंबर, उन्हनि खे गुज़ारे शायदि मुंहिंजा हेठि वीडियो मौजूदु आहिनि, उन्हनि ते मूं नंबर आज़म मेंगल यानी रबन जो नंबर मूं ॾेई छॾियो आहे। तव्हां वञी करे वीडियो हेठो विझी करे चेक करे ऐं उहो नंबर तो कढी करे उन सां बिल्कुलु ॻाल्हाए सघो था। बाक़ी मां जेको आहे मूसा यानी लाला रफ़ीक ज़ौर साहब जो बि नंबर हिते ॾेई चुको आहियां। फरज़ंद मलिक पीरू जो नंबर ॾेई चुको आहियां। बहरहाल हाणे जेको नेक्स्ट टारगेट इंशाअल्लाह अन क़रीब अब्बास गुल उडाणे जो आहे, उन जो जेको आहे नंबर ॾींदासीं। ठीकु आहे दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।